हेलो अस्सलाम वालेकुम। उम्मीद करां तो सभु ख़ैरियत सां हूंदा। त यार एतिरा ॾींहं बिज़ी हो, वीडियो कोन ठाहे सघियो, त अॼु अव्हां जे लाइ हिकिड़ो वीडियो वठी आयो आहियां। तव्हां ॾिसजो। त काफ़ी दोस्त यार मूंखे पहिरीं मूं वीडियो ठाहियो जेको अपलोड कयो यूट्यूब ते, त काफ़ी दोस्त पंहिंजे चवनि यार मां पहिरीं जेको शाइरी रिकॉर्डर चयो हो न, त उहो वीडियो असांखे ठोक सम्झ में कोन आयो, अलाए छा हिन वीडियो में हो। बाक़ी ॿियो अहिड़ो असांजे लाइ को सवलो वीडियो वठी अचो जेको असांखे सम्झ में अचे। दोस्तो अॼु वॾी स्क्रीन मां जे लाइ वठी आयो आहियां वीडियो। त शाइरी कीअं ठाहींदा आहे, जेको बैकग्राउंड साउंड आहे उहो किथां लॻाईंदा आहे। त काफ़ी दोस्तनि जी मूंखे इहो रिक्वेस्ट आहे, मैसेंजर भले चेक करियो। त अॻे वीडियो में मुंहिंजे जेको शाइरी वारो वीडियो ठाहियो हुन में तक़रीबन 107 या 108 कमेंट आयूं आहिनि। त मूंखे चवनि पिया यार वीडियो जेको ठाह उहो रिकॉर्डर कर, जेको शाइरी कीअं ठाहींदा आहिनि। काफ़ी दोस्त आहिनि उन्हनि खे ख़बर कोन आहे, काफ़ी दोस्त आहिनि उन्हनि खे ख़बर आहे। तव्हांखे अॼु वीडियो ठाहे ॾेखारियां थो शाइरी कीअं ठहंदी आहे, कहिड़े नमूने ठहंदी आहे, कहिड़े नमूने पाण रिकॉर्ड करियूं था, त कहिड़े नमूने एडिट करे पाण कहिड़े किथां साउंड खणूं था। हीअ सभु तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। त दोस्तो ध्यान सां जे वीडियो में हिकिड़ो मिंट जे वॾा कंदा तव्हांखे शाइरी माना सम्झ में कोन ईंदी। त महिरबानी करे वीडियो खे पूरो ॾिसो, त बाक़ाइदे तव्हांखे सम्झ में अची वेंदी त शाइरी किथां माना डाउनलोड थींदी आहे, कीअं थींदी आहे, किथां हू खटंदो आहे शाइरी, सभु तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। त दोस्तो जेकॾहिं मुंहिंजे चैनल ते नया हुजो त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब करे छॾिजो ऐं बेल आइकन वारो बटन बि दॿाए छॾिजो, छो त मुंहिंजी सभ खां वीडियो पहिरीं अव्हां ताईं पहुची सघे। त दोस्तो हाणे पाण स्टार्ट करियूं था त शाइरी कीअं ठहिबी आहे। त हेलो दोस्तो, त सभ खां पहिरीं पाण खे जेको ऐप आहे तव्हांखे नाला ॿुधायां थो, त हुन ऐप सां पाण शाइरी रिकॉर्ड करियूं था। त दोस्तो आउं जेको रिकॉर्ड करियां थो उहा आहे इको ऐप, ठीकु आहे। हिन में पाण आउं रिकॉर्ड करियां थो शाइरी। त हिते जेको स्टार आहे लॻो पियो आहे, हिते थींदी आहे शेव, ठीकु आहे। हिते में पहिरीं हिन में सेटिंग करणी पए थी। सेटिंग में हुन वीडियो में कोन ॿुधाई, हिन वीडियो में तव्हांखे ॿुधायां थो सेटिंग हिन में कहिड़ी रखणी आहे। त हिन में सेटिंग रखणी आहे, ठीकु आहे। जेको पाण खे हिकिड़ो होल्ड टू रिकॉर्ड आहे ऐं टैप टू रिकॉर्ड आहे। मुंहिंजो ॾिसो टैप टू रिकॉर्ड लॻो पियो आहे, सही आहे। जेको इफेक्ट इको आहे उहा में ॾिसो त मुंहिंजो ऑफ पियो आहे, ठीकु आहे। त हाणे इको वॉल्यूम त पाण खे 20% लॻाइणो आहे, सही आहे। बाक़ी इको डेली आहे हू बि पाण खे 0.2 सेकंड लॻाइणो आहे। त हिन में शाइरी भली रिकॉर्ड थींदी। ऐं पाण करियां तव्हांखे ख़बर आहे, ठीकु आहे। त ऐं चवां थो जेको मूंखे ख़बर आहे त उहो सभु तव्हांखे ख़बर पइजी वञे। त हीअ वीडियो में पूरो ॾिसंदा त हीअ तव्हांखे ख़बर पइजी वई रिकॉर्ड कीअं थींदा आहे, ठीकु आहे। रिकॉर्ड ही लिखियो पियो आहे, हिन खे दॿाईंदा, जेको मूं सेटिंग कई आहे उहा सेटिंग करे ॾिसंदा न, तव्हां हिन खे दॿाईंदा तव्हां ऑटोमेटिक तव्हांजी रिकॉर्ड थी वेंदी। त हिन खे दॿाईंदा त वरी जेको आहे शाइरी पूरी थी वेंदी। पोइ स्टार वारे बटन खे दॿाईंदा त शेव थी वेंदी। तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे जेको रिकॉर्डिंग आहे उहा कोन मिलंदी, छो कोन मिलंदी तव्हांखे ॿुधायां थो। हीअ रिकॉर्डिंग किथां मिलंदी, तव्हां पहिरीं वञो तव्हांजे मोबाइल में, ठीकु आहे। ऐं फाइल मैनेजर पंहिंजो चेक करियो, ऐं फाइल मैनेजर पाण चेक कयो, ठीकु आहे। हिन में रिकॉर्डिंग तव्हांखे जीअं हेठि मथे कंदा न, तव्हांखे रिकॉर्डिंग ॾेखारींदो। पोइ इको में हलिया वञो, जेको तव्हां जहिड़े नाले खां शेव कई आहे त हुन में वञी ॾिसिजो, ठीकु आहे। त हितां ॾिसो मूं जेको कढी छॾी आहे पहिरीं हिन में, पोइ जहिड़े ऐप में वञी सघो था पोइ तव्हांखे मिली सघे थी। जेकॾहिं पहिरीं में हितां सर्च कोन कंदा फाइल मैनेजर में, त पोइ तव्हांखे कोन मिलंदी, भले केतिरा बि ज़ोर लॻायो कोन मिलंदी, ठीकु आहे। त हाणे ॿुधायां थो त हीअ आहे पाण किथां रिकॉर्ड करी किथां पाण साउंड कढी सघूं था। त साउंड जेकॾहिं तव्हांखे खपे त मुंहिंजे वीडियो जे हेठि तव्हांखे लिंक ॾियूं था, या मूंखे बसि मैसेज करे छॾिजो, तव्हांखे मोकिले छॾींदुसि, सही आहे। ऐं बाक़ी साउंड मूं वटि पिया आहे, जेको पिया आहे सभिनी खे मोकिले छॾींदुसि, जंहिंखे ज़रूरत हुजे त मोकिले छॾींदुसि, सही आहे। त हाणे पाण हलूं था। ऐं ख़ासि करे ऐं कैप कट में कंदो आहियां, ठीकु आहे। कैप कट में एडिट कंदो आहियां। कैप कट आहे हुन में एडिटिंग सुठी थींदी आहे। बाक़ी थोरी जेको वीडियो रहंदी आहे, बाक़ी राइटिंग वग़ैरह कंदो आहियां उहो वरी ॿिए ऐप में करियां, उहो बि तव्हांखे ॿुधायां थो त कीअं कंदो आहे। त इहा नयूं प्रोजेक्ट पाण हलूं था त पाण बि को बि XYZ फोटो बि कढी सघो था, या वीडियो जंहिं ते शाइरी ठाहिणु लॻाइणु चाहियो था पंहिंजो, तव्हांखे नई तरीक़े सां ॾेखारियां थो तव्हां कहिड़े नमूने बि लॻाए सघो था। त ठीकु आहे। हीअ पाण हितां वीडियो खयों त हिन जो साउंड बंदि करे छॾियो, वॉल्यूम आहे उहो बंदि करे छॾियो, ठीकु आहे। वॉल्यूम बंदि कयो त पाण तव्हांखे जेको रिकॉर्ड कई हुई, कहिड़े नाले सां रिकॉर्ड कई आहे, उहो पहिरीं पंहिंजो आवाज़ु कढो। आइडियो में हलिया वञो, ठीकु आहे। उहो आइडियो में हलिया वञो, हितां बि वञो फ्रॉम डिवाइस में वेंदा, ठीकु आहे। पोइ जहिड़े नाले सां जेको लिखी हूंदी उहो तव्हां सेव करी हूंदी, त तव्हांखे उहो नालो हिते सर्च करिणो पवंदो, त मिली वेंदी तव्हांखे आउं ॿुधायां त मूं कहिड़े नाले कई हूंदी। मूं कई हुई रोम, ठीकु आहे। रोम नाले कई हुई पई आहे। अखियुनि में कुझु अरमान खणी वेंदासीं। ॾिसो केतिरी बहितरीनु रिकॉर्ड थी आहे।
तव्हांखे ॾेखारियां थो त पोइ ठीकु आहे, हीअ ॾिसिजो ई पाण। तव्हांखे स्टार्ट करे बाक़ाइदे कन्फर्म करे ॾेखारियां थो। तव्हां यार चवंदा आहियो हीअ कूड़ आहे, ईअं आहे, बाक़ाइदे को कोन वीडियो सही नमूने ॾेखारियां थो। आख़िरी में वीडियो बि ॾिसिजो कहिड़ो VIP ठहे थो, कहिड़े नमूने ठहे थो। ऐं सभु दोस्तनि जी उमेदु हूंदी त अहिड़ा वीडियो ठाहियूं त अॻिते टिकटॉक ते मशहूरु थियूं। ऐं पाण ॾिसो त आउं केॾी VIP रिकॉर्ड कंदो आहियां त मुंहिंजी तक़रीबन 3-4 महीननि में केॾी माने टिकटॉक ID ग्रो कयो आहे। त पाण ॾिसो त तव्हांखे ॾेखारियां थो तव्हां कीअं एडिट कंदो आहियां। त पाण खे हितां साउंड कढणो आहे, ठीकु आहे। साउंड कोई बि कढे सघो था। ऐं साउंड बि हिन ID मां आहे, ठीकु आहे। ID मां कढे ॾेखारियां थो त मुंहिंजो साउंड किथे आहे, तव्हांखे ॾेखारियां थो। मूं वटि हिकिड़ो आहे नाले सां सेव आहे, तव्हांखे ॿुधायां थो 612 उहो ई पियो आहे मथे मथे। ही ॾिसो VIP केतिरी थी वई आहे। त ॾिसो ऐं हिनखे बंदि कीअं रिकॉर्ड करियां थो, पाण ॾिसिजो। त हिते पाण हथु लॻाए छॾिणो आहे, सही आहे। त हिते पाण कयो त छो त हिनखे पाण माना थोरी घटि करे छॾूं था, छो त हुतां आवाज़ु सही ॿुधंदा। अॻे हिनखे थोरो पाण फुल करे वठूं था। हिनखे थोरी अञा बि घटि करियो त आवाज़ु वारो जेको आहे उहो सही ॿुधण में अचे। हाणे पाण ॾिसिजो तव्हांखे ॾाढो सॉरी, मूं साउंड पंहिंजो बंदि करे छॾियो। त हीअ ॾिसो सही नमूने रिकॉर्ड थी वियो आहे, ठीकु आहे। तव्हांखे अञा बि कंफर्म कोन अॻिते में ॿुधायां थो त कीअं हिन कंदी आहे, ठीकु आहे। ऐं हिन जो साउंड थोरो बंदि करे लाइ हुनजे करे अड़ी पियो करे मोबाइल। हिन जो साउंड फुल आहे न। अखियुनि में कुछ अरमान खणी वेंदासीं, ज़िंदगी में कुछ पंहिंजा निशान छॾी वेंदासीं। खणी वेंदासीं हिकिड़ो कफन बस तुंहिंजी दुनिया मां, खणी वेंदासीं हिकिड़ो कफन बस तुंहिंजी दुनिया मां। ये ॾिसो सही आहे। यही पाण हिते करूं था, ओके करूं था हिते। त छो त एतिरी आहे एतिरी तव्हांखे मिड़े मामूली तौर ते ॿुधायां पियो त कीअं ठहंदी आहे। त हीअ मिड़े तव्हांखे मिसाल ॾियां पियो, सही आहे, ताकी तव्हांखे सही नमूने ख़बर पए। त हीअ तव्हां हीअ डिलीट करे सघो। मथे जेको साउंड आहे उहा डिलीट करे दो, हितां बि सेव करे सघो था। हितां मथे उहो तीर वारो बटन दॿाए हुनखे सेव करे सघो था। हितां सेव थिए पियो। तव्हांखे ॿुधायां त वरी जेको राइटिंग लिखंदा आहिनि उहो किथां लिखंदा, त उहो बि तव्हांखे ॿुधायां थो, ठीकु आहे। पंहिंजो हीउ सेव थी वियो, ठीकु आहे। हिनखे डन करे छॾो। त पाण हितां वरी हलूं। मूं वटि ऐप आहे अनसेट, ठीकु आहे। हीअ आहे अनसॉट सॉरी। त हिन में पाण वञी चेक करे सघूं था त हींअर वीडियो पोइ हुनखे पाण कहिड़े नमूने सां त हुनखे कहिड़े नमूने पाण उहो शाइरी जेको मूं हींअर ठाही हुई साउंड आया हुआ हुनखे ॿाहिरि कढी पाण अखि राइटिंग लिखी सघूं था, ठीकु आहे। त हलो ॾिसूं था। त न्यू प्रोजेक्ट में हलिया वञो। त पहिरीं जेको वीडियो आहे मथे मथे जो हूंदो हीउ ॾिसो, हीउ लॻो पियो आहे, सही आहे। हिनखे ओके करियो, ओके कयो। पोइ वरी थोरो तव्हांखे हलाए ॾेखारियां थो। अखियुनि में कुछ अरमान खणी वेंदासीं, ठीकु आहे। हीउ ॾिसो अखियुनि में कुझु अरमान खणी वेंदासीं, बिल्कुलु सही थी वियो आहे। ॾिसो त वरी पाण लिखूं था। ॾिस हाणे हिते पाण को शइ लिखणी आहे, ठीकु आहे। हिते VIP राइटिंग फॉरेंट वग़ैरह सुठा बहितरीनु तमामु मिलंदा। तव्हांखे जेकॾहिं सम्झ में अञा बि न अचे त मूंखे वरी ॿुधाइजो कमेंट में कहिड़ी शइ तव्हांखे नथी सम्झ में अचे। त यार काफ़ी दोस्त चवनि पिया त शाइरी असांखे ॾाढी वणंदी आहे। पोइ भले ॾिसो त ठीकु आहे। हींअर आवाज़ु छा चयो, अखियुनि में कुझु अरमान खणी वेंदासीं। पाण लिखूं था अखियुनि में कुझु अरमान खणी वेंदासीं, ये ॾिसो बहितरीनु लिखिजी वियो। त हिनखे पाण त हिन में करे या ये एडिट पियो आहे, हिन में बि करे सघूं था। ॾिसो हिनखे पाण घटि वधि करे सघूं था हिते, ठीकु आहे। हिनखे डिघो या हिते करे सघूं। पाण हिते करियां थो त पाण ॾिसो त केॾो VIP राइटिंग में लिखिजो। हीअ राइटिंग हिनजी कीअं चवंदी त हीअ फॉरेंट में हलिया वञो। त हीअ ॾिसो राइटिंग फॉरेंट जेको मूं वटि आहे उहो बि तव्हांखे ॿुधायां थो। त हीअ उर्दू वारो आहे, ॾिसो हिन में उर्दू थी वई। हीअ जेको डबल सिंधी आहे, ठीकु आहे। हीअ आहे त ॾिसो केॾा बहितरीनु VIP पिया आहिनि। अंग्रेज़ी वारा सुठा पिया आहे। त तव्हांखे ख़बर आहे हीअ बि कंदो आहियां, छो त मूंखे हीअ भलो लॻंदो आहे। हर कंहिं दिलि जो वारो आहे, ठीकु आहे। हाणे ॾिसो त बाक़ाइदे जेको वीडियो चवंदो हीअ राइटिंग सेव थी वेंदी। में कुछ अरमान खणी वेंदासीं,
इनके पाण कट भी हिते करे सघूं था। सही आहे, हिते कट करे सघूं था, जिते भी करियो। अखियुनि में कुझु अरमान हाणे ॿुधिजो। अखियुनि में कुझु अरमान खणी वेंदासीं, ज़िंदगी में कुझु पंहिंजा निशान छॾी वेंदा। त ईअं बि XYZ में लिखंदा वञो, ठीकु आहे, लिखंदा वञो, पोइ हितां वञो, ठीकु आहे, पोइ सेव जो ऑप्शन अचे पियो, त हुनमें जहिड़ो बि रिलोशन रखणु चाहियो, त फ्रेम रेट रखणु चाहियो, त एक्सेंट रेट जेको साइज़ में रखणु चाहियो, तव्हांजी मर्ज़ी आहे, ज़मीर जो ॻाल्हि आहे, तव्हां जेको बि पंहिंजी रखे सघो था, ठीकु आहे। त इन नाले सां सेव करियूं था, छो त मुंहिंजी अॻु में रिकॉर्ड थियल पई आहे, ठहियल पई आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारियां थो। त मूंखे हिन में साॻे हिन तरीक़े सां ठाही आहे, उहो मुंहिंजे टिकटॉक ID ते पई आहे, मूं अपलोड कई आहे अधु कलाक में, तव्हां ॾिसी सघो था। बाक़ी इनखे पाण हाणे सेव करियूं था, हीअ सेव थी वई, हिते सेव थी पई, हीअ माना सेव थी वेंदी, ऑटोमेटिक सेव थींदी, पाण ई कटे छॾंदा, को मसइलो कोन्हे, ठीकु आहे। सेव थींदी, पाण खे मथां मैसेज ईंदो, हीअ ठीकु आहे, हीअ हले पई, ॾिसो, ऐं पाण ॾिसो हीअ सेव माना थिए पई, ठीकु आहे, हीअ सेव थिए पई। पोइ वञो गैलरी में चेक करियो, त हींअर वरी पाण जेको शायरी एडिट कई आहे, मेरे थोरी घणी एडिट कई हुई, उहा हीअ अची वई, ठीकु आहे। अखियुनि में कुझु अरमान खणी हीअ तव्हां कोन ईंदी, सॉरी, त हिते उहो अनसेट में ईंदी, अनसेट हीअ पियो इन अनसेट में ॾिसो, अखियुनि में कुझु अरमान खणी वेंदासीं, ॾिसो बाक़ाइदे हिनमें रिकॉर्ड थी वई आहे, सही नमूने रिकॉर्ड थी वई आहे, ॾिसो पाण हीअ बहितरीनु रिकॉर्ड थी आहे। त हाणे तव्हांखे जेकॾहिं को ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त मूंखे ॿुधाइजो, त जेको तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न आई तव्हांखे ॿुधाईंदसि। बाक़ी मुंहिंजे चैनल ते सब्सक्राइब न कयो हुजे त उनखे सब्सक्राइब कजो, अञा ताईं बेल आइकन बि बटन दॿाए छॾिजो, छो त सभ खां पहिरीं मूंखे मुंहिंजी वीडियो जेको सुठी लॻे उहा मां ते वीडियो पुॼी वञे, छो तव्हांखे हिन बारे में वीडियो ठाहींदो रहंदुसि, जेसि ताईं तव्हांखे ख़बर न पई तेसि ताईं आउं ठाहींदो रहंदुसि। भले तव्हांखे भले मूंखे भले आउं वायरल टिकटॉक ते छा यूट्यूब ते भले वायरल न थियां, बाक़ी आउं दोस्तनि ताईं ख़बर लाज़मी पुॼाईंदुसि, त हिनखे कीअं ठाहिबो आहे, वरी बि तव्हांखे ॿुधाईंदुसि, ठीकु आहे। थैंक यू दोस्तो, हाणे नेक्स्ट वीडियो जो इंतज़ारु कजो, ओके।